तोखे छा थो लॻे त मंसूर खान छोकिरी वापसि कराइण में कामयाब थींदो? बाबा इहा सभिनी खे ख़बर आहे त मंसूर खान जी मुराद वारा मुर्शिद जी इज़त कंदा आहिनि। पोइ तूं मूंखे इहो ॿुधाए त हू मंसूर खान खे जवाब ॾेई सघंदा? माना तोखे रुपए जो रुपयो पक आहे त छोकिरी वापसि थींदी? हा बाबा, ॾींहं ॿिनि में वापसि अची वेंदी। पोइ तव्हां छा सोचियो आहे उन कारे दाग़ जो? उनखे जीअं रोई घर में दफ़न करे छॾींदासीं। न पुट, इहो पाप करण जी मां तव्हांखे कॾहिं बि इजाज़त कोन ॾींदसि। बाक़ी तूं छा थी चईं त इनकारण खे पंहिंजे निरड़ ते थपे सॼी उमिरि माण्हुनि खे ॾेखारींदा रहूं? उहो तुंहिंजी न्याणी आहे ऐं ककर जी भेण आहे, भेण। उन सां त असां उन ई ॾींहुं रिश्ता ख़तम करे छॾिया जंहिं ॾींहुं उहा घर खां निकिती हुई। पुट, मुंहिंजे करे पुंज जी इहा ग़लती तोखे माफ़ करणी पवंदी। अमा उन ग़लती न आहे कई, पंहिंजे मौत खे दावत ॾिनी अथई, मौत खे। पर जेकॾहिं कहिड़े बि तरीक़े सां तो अदीअ खे बचाइण जी कोशिश कई त मां पाण खे पूरो करे छॾींदुमि। बाक़ी बेगरतन वारी ज़िंदगी कोन जीअंदुसि। छोकिरी जो बचड़ो इन छोकिरी जे घर में मौत मिलंदो, मौत। जेकॾहिं इहा ॻाल्हि मां वञी राज़न वारनि सां कई न त छोकिरी जी मुरादरनि खे का बि ख़बर न आहे, पोइ त हू हथनि मां ई निकिरी वेंदा। इन करे हाणे सभ खां पहिरियां छोकिरी खे हथु करणु लाज़मी आहे। बाबल साईं, जेकॾहिं छोकिरी हथु आई त ॾींहं ॿिनि में बि अची सघे थी, न त महीनो बि लॻी सघे थो। बाबा, जेके बि सोट सोडल जा सुठा सुठा दोस्त हुया, असां उते वञी जांच करे आया आहियूं। सौट जे असां कंहिं बि दोस्त खे न छॾियो जंहिंखां असां पुछा न कई हुजे। मुराद, जेकॾहिं बाबल साईं वञी सोढल सां मिले त छा सोढल बाबा साईं खे छोकिरी जो ॾस ॾींदो? कुझु बि चई नथो सघिजे, छो त सोट हद खां वधीक ज़िद्दी आहे। जेका बाहि ॿरी रही आहे न, उहा जल्दी विसमण जी न आहे। जेकॾहिं सोढल वारनि ज़िद न छॾियो त उहे बि ॿरंदी ते पेट्रोल विझण में देरी कोन कंदा। बाबल साईं, थी सघे थो त सोट तव्हांजे ॻाल्हियुनि में अची मुतमिन थी वञे। बाक़ी जे न त सोट मुंहिंजे हवाले कनि त मां उन खां छोकिरीअ जो पुछी सघां थो। तूं राज़न खे चङी तरह सुञाणे थो। छा तोखे ख़बर न आहे त उहो केतिरो ज़िद्दी आहे? तंहिं करे उन्हनि सां मूंखे इहा ॻाल्हि करणी पवंदी। बाबल साईं, तव्हां त राति जी मानी जो चयो हो। मुराद, पहिरियां हिन मसइले खे हल कयो, पोइ तुंहिंजी दावतूं ॿिया खाईंदासीं। हलो त मां तव्हांखे हिकु कंहिं वक़्तु मुंहिंजो ॾापो विधो हुन त कुते वांगुरु पुठ लटकाईंदासीं मुंहिंजे पेरनि में पवंदा हुआ। हाणे हुनजी इहा मजाल विसारे छॾियो उहो वक़्तु जॾहिं मुराद जी लत हुननि जी इज़त हूंदी हुई। ये मोतबर मुंहिंजे पेरनि मां उथंदा ई न हुआ। हाणे सिरे मुराद जी नाकेली नक मां निकिती अथनि त ये उठ मस्त बणिजी मीर शाह नवाज़ ख़ान खे इहो छो ॾेखारण लॻा आहिनि। जेकॾहिं इन्हनि कमीननि खे मां गोॾनि भर चुकाए मुंहिंजे साम्हूं कीर्तियूं न करायूं, ओसी ताईं माठ करे न विहंदुसि। बाबा साईं, हिन वक़्तु उन्हनि में वॾी आकड़ हुई। जेकॾहिं मिठाणे ठारे जो तव्हांखे लाइन ॿुधो आहे न, उते जो उते तव्हां उन्हनि खे बंदूक खणियो आहे जेके तव्हांजे ख़िलाफ़ बकवास हणनि पिया। जे मुराद जे सिर्फ़ ॿिनि हमराहनि खे रज़न पाण वटि क़ैदी बणाए छा थो सम्झे त हुन मुराद खे हाराए छॾियो आहे। शायदि हुनखे इहा ख़बर न आहे त सूबेदार खे मोही झलियो हो, तॾहिं हुन मुराद जो केस वठण खां इनकार करे छॾियो। पर हाणे न रज़न ओॾे उठ खे पंहिंजी औकात
ज़रूर ॾेखारींदुसि। हेलो सूबेदार साहब, हाँ वीर शाहनवाज़ पियो ॻाल्हायां। राति तव्हांजी मूं वटि दावत आहे, ठीकु आहे न? अचणु न विसारजो। जित औरत ज़ात अली लथिए, जित रिश्तन जी तज़ली लथिए, जित न्याउ हुजे नाया उन कौम जो आख़िर छा थींदो, उन कौम जो आख़िर छा थींदो, जित दोखा ऐं दुलाब। बाबा हलण जो प्रोग्राम कीअं ठाहियो अथव? हैदर सोडल जी तबियत खे तव्हां मूंखां वधीक सम्झो था। तूं छा थो सम्झी त असां हिन खे मञाइण में कामयाब थींदासीं? सोढल तबियत जो तेज़ आहे। जॾहिं मुराद ज़ख़्मी थियो न त हुनजो पीछो कंदे हिते पहुतो हो। उन वक़्तु सोढल होश में ई न हो। जॾहिं न पंहिंजनि जो रत वहंदो आहे त हर माण्हू होश विञाए वेंदो आहे। उहो हिकु फितरी अमल आहे। उन वक़्तु कंहिंजी तबियत जी का बि ख़बर नथी पई सघे। बाबा जेकर ॾिठो वञे न त मुराद थधी तबियत जो मालिक आहे। पोइ थी सघे थो मता सोढल जी तबियत अहिड़ी हुजे। मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी त राज़न ऐं मुराद वारनि जे विच में हलंदड़ तकरार खे ख़तमु कराए छॾियां ऐं हिन ॿिन्ही धुरियुनि खे हिकु करे छॾियां। तूं गाॾी तयारु कराए, मां घरां थी अचां। जी बाबा। बोलू असां वारी ज़मीन जेका रज़न वारनि जे ॻोठ ॿाहिरां आहे। हा बाबा साईं, उहा उते हुनजी केरु चकी पटे खणी ईंदो जो पुछा था कयो? इहो त ख़ैर आहे न। अरे दिल त चए थी जूतो लाहे बटे बूथ जा वाहे कढाए। ॻाल्हि सम्झी सही, अॻु में ई शुरू थी वञे। तव्हां सम्झायो हींअर जो हींअर उन ज़मीन ते निकिरी वञो। सुबुह त थी आया, वरी हिन महिल वञण थी। अरे वरी इहो वाक़ पटी। चुप कयुमि बाबा, चुप कयुमि। ॻाल्हि कए ॾियो ॻाल्हि खे सम्झ त सही वाइड़ा। सम्झाए बाबा, सम्झाए। कनि तव्हांजे तरफ़ां उन ज़मीन ते पहुच। सम्झी बाबा, पहुची वियुसि। उत वञी तोखे रज़न ऐं हुन जे ॻोठ जे मथां नज़र रखणी आहे। भला हुते का दहशतगर्दी थियण वारी आहे? मंठार हिन जो त वात ॿध। हाज़ुर बाबा साईं, अहिड़ो तूं ॿधांसि वरी चूकट ई कोन कंदो। वधिजी वियो बाबा, हिन खे तकलीफ़ न ॾियो। अरे उन ॻोठ जे मथां नज़र रखणी आहे त केरु आयो, केरु वियो, कहिड़ा कहिड़ा माण्हू अचनि था, केरु छो आयो ऐं कंहिंसां थो मिले। ये सभु ख़बरूं अची मूंखे ॿुधाए। जे न कम में लापरवाही कई थी त बूट ई बूट हणंदोमांइ, ॾाढो मारींदोमांइ। उपुतो टंगियो पियो हूंदे। वरी वात वधल त पोइ सम्झंदुसि कीअं? तूं वात सां ॿुधंदो आहे त कॾनि सां? ख़ुदा जी का सणाई थई इची पइजी वञा। सभु ॿुधुमि, सम्झी वयुमि, कावर न कयो। पर हुननि जे लाइ थोरो रोकड़ो। अरे इन कम में ख़र्चो छाजो आहे? ॾिसंदे अखियुनि सां, ॿुधंदे कननि सां, ॿुधाईंदे जी मूंखे ख़र्चो छाजो आहे? वेखल काए वेंदे जाने बागा। चौंपल त घसनि आहे न। अदा जेकॾहिं रेस मंसूर ख़ान इन छोकिरीअ जो ॾसु नथो ॾिए त पोइ ॿुधायो छा कंदासीं? ओए पंहिंजे मौत खे पाण दावत ॾींदो। बाक़ी जेकॾहिं मंसूर ख़ान खे छोकिरीअ जे बारे में ॿुधाए थो न, पोइ हुनखे ज़िंदा वापसि वठी अचणु मंसूर ख़ान जी ज़िम्मेवारी हूंदी। छा इहो भरोसो सौट मंसूर ख़ान मथां करे सघे थो? मंसूर ख़ान जी जेका मां इज़त कंदो आहे न, उहा सौट खे ख़बर आहे ऐं हुनखे इहा बि ख़बर आहे त अॼु ताईं मूं मंसूर ख़ान जी केतिरी इज़त कई आहे, जेको हुन जे लाइक़ु आहे। ॿी ॻाल्हि ॿुधायांव, जेकॾहिं सौट मंसूर ख़ान जी इज़त खे परखे थो वठे न, त पोइ उनखे छोकिरीअ जो ॾसु ज़रूरु ॾींदो। अदा हींअर सोट पूरी मुसीबत में घिरजी चुको आहे। उनखे हाणे सोचणो घुरिजे
इन ये मुसीबत मां जेकॾहिं हुनखे को बि ॿाहिरि कढी सघे थो त इहो रेस मंसूर खान आहे। अदा तव्हांजे वाता मां मंसूर खान जी वॾी तारीफ़ ॿुधां पियो, पर अॼु मूं ॾिसी वरितो सच में मंसूर खान इन तारीफ़ जे क़ाबिल आहे। मंसूर खान हिकिड़ो मुहिबे वतन माण्हू आहे। उनजी दिलि में हिन क़ौम जो दर्द ऐं मोहबत रखियल आहे। वो कंहिंजी बि इज़त पैसे ॾोकड़ ऐं ताक़त जे ज़ोर ते नाहे कंदो, पर हू माण्हूअ जो किरदारु ॾिसंदो आहे। मंसूर खान वटि भली अमीर जो पुटु वञे या वरी कंहिं ग़रीब मिसकीन जो पुटु वञे, पर हू हर माण्हूअ जो लिहाज़ रखंदो आहे। मंसूर खान में इहा ई खूबी आहे। उन जे करे हू माण्हुनि जी दिलनि ते राज कंदो आहे ऐं हुन मुंहिंजी बि दिलि खटे वरिती आहे। जुमा ओ जुमा हेॾे हेॾे छा आहे? सॼो ॾींहुं वांदो वतींदो धिका खाईंदो, शर्म कंदो अचे। शींहं बि वांदो ॿेले में घुमंदो आहे। जेको अचे त तोखे गॾा वांगुरु कुटियो हलियो थो वञे, ॿार खे शींहं थो सम्झे। ॿियो त मिड़े ख़ैरु आहे न? छा मां गॾा आहियां? हुन खां बि चटई गॾा ते माण्हू ॿोरारे खे पंजू वग़ैरह खणनि था, तूं कहिड़े कम जो आहीं? जॾहिं कमु नथो मिले त पोइ मां छा कयां? जेकॾहिं मां तोखे कमु वठी विया त पोइ तूं छा कमु कंदे? कहिड़ो कमु? जासूसी। क्या तेरे को जासूसी करनी दिया? जासूसी करने के लिए मां छितो है, पुलिस जे कुत्तन खां बि तेज। शुक्रा कुत्तन खां वधीक न जुड़ना है। छा के छॾ ॿुधाए, जासूसी कंदे? वरी कंहिंजी जासूसी करणी आ? राज़न वारनि जी। मां बि सम्झां थो त तूं बि मूंखे माराइण जे चक्कर में आहीं। तूं मीर शाहनवाज़ खान जो ख़ासि जासूस हूंदे। पोइ ॿुधाए तुंहिंजो नालो केरु वठंदो? कंदार सच मां मीर शाहनवाज़ जे लाइ जासूसी कंदुसि? कसम। पोइ ॿुधा त कहिड़ी जासूसी करणी पवंदी। सब्र कर, टाइम ईंदो त मां तोखे नासू हणण लाइ छॾे ॾींदुसि। फ़िलहाल नसवार बसवार नासू में विझ त नासू तिखे थियनि। गड़बड़ी कहिड़ा न भाॼाई मंसूर खान अदारे छो आयो हुयो? ज़माने जा घणाई कम थी था सघनि। किथे ईअं त नाहे त मुंहिंजी वापसीअ लाइ दुश्मननि हुननि खे मोकिलियो हुजे। तोखे अलाए कहिड़ो दिलि में वहन वेहिजी वियो आहे, जॾहिं त मुराद साफ़ चई चुको आहे कुझु बि थी पए तोखे न मोकिलींदो। इहा मूंखे ख़बर आहे ऐं भाॼाई तोखे बि ख़बर आहे त अदा मंसूर खान जी केॾी इज़त कंदो आहे। दुनिया खे जवाबु ॾेई सघे थो, पर अदा मंसूर खान खे जवाबु नथो ॾेई सघे। जेतिरो तुंहिंजो भाउ मंसूर खान जी इज़त कंदो आहे, एतिरी इज़त तुंहिंजे भाउ जी बि मंसूर खान कंदो आहे। इन जे करे असांजे घरू मसलनि में मंसूर खान कॾहिं बि न ईंदो। सोट ऐं चाचा जी ज़िंदगी बचाइण जो सवाल आहे भाॼाई। इन ॻाल्हि खे मां सम्झां थी। मुंहिंजो अंदाज़ो आहे त मुराद मंसूर खान खे मिंथ करण लाइ घुरायो हूंदो त दुश्मननि खां हमरा छॾाए ॾे। जेसीं ताईं इहे मसला हल न थींदा न त मुंहिंजी इन दिलि मां ख़ौफ़ कॾहिं बि ख़तमु न थींदो। तूं पंहिंजी दिलि मां इहो ख़ौफ़ ख़तमु करे छॾ त मुराद तोखे मुसीबत में मोकिलींदो। रज़न वारा तोखे घुराए कहिड़ी धमकी ॾींदा आहिनि? चाचा रज़न वारा मूंखे ख़ौफ़ज़दा करण जी हर मुमकिन कोशिश करे चुका है, पर तव्हां बेफ़िक्र रहो। मां हुननि जी हर चाल खां चङी तरह वाक़िफ़ आहियां। आख़िरी चाहिनि छा था? चाचा उहो इहो ई चाहिनि था त जेका हुननि जी छोकिरी मूं वटि क़ैद आहे सा मां उन्हनि खे वापसि कयां, बग़ैर ॻाल्हियुनि जे, बग़ैर कंहिं शर्त जे। जेकॾहिं न इहा छोकिरी उन्हनि खे मिली वई त असांखे हू मारण में देरी कोन कंदा। इन ॻाल्हि खे मां सम्झां थो चाचा, छो त हीअ भरोसे जे क़ाबिल ई न आहे। इन करे मां हिननि खे छोकिरी जो ॾस कॾहिं बि न ॾींदुसि। छा उन छोकिरीअ जी मुराद खे ख़बर आहे? जा हू उन खे ॻोल्हण में कामयाब वेंदा? चाचा जेसीं ताईं मां कंहिंखे ॾस न ॾींदुसि न तेसीं ताईं कंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर न पवंदी त छोकिरी किथे क़ैद आहे। इहा छोकिरी असांजी ज़िंदगी जी ज़मानत आहे। इन करे जेसीं ताईं हीअ असांखे आज़ादु नथा कनि इन छोकिरीअ जो कंहिंखे बि ॾस न ॾिजां। तूं बेफ़िक्र थी चाचा, हाणे मां रेज़न वारनि जे धोखे ऐं फ़रेब में अचण वारो न आहियां।
एक चक्कर मां उनजे धोखे में अची चुको आहियां। हाणे वो बार बार मूंखे धोखो नथा ॾेई सघनि। मोलू या गाड़ी कंहिंजी? या गाड़ी रेस मंसूर खान जी आ। तूं हाणे हीअं कर तकड़ो तकड़ो ॻोठ वञ। मंसूर खान रज़न जूं ॻाल्हियूं ॿुधी आ। ये सभु ॻाल्हियूं अची मूंखे ॿुधाए, पोइ मां तोखे रेस शाहनवाज़ खान ॾे वठी हलंदुसि। तोखे नाम बि वठी ॾींदुसि ऐं नौकिरी तुंहिंजी पकी। मां जासूसी करे थो अचां, पोइ वरी मोलू तूं फ्री न वञजां। या तूं को कंहिंसां ॻाल्हि न कजांइ, बाक़ी तोते खे शक बि कोन कंदो। मोलू मूंखे मौत थोड़ी खई मां जो मां वतन से ॿुधाईंदो त मीर शाहनवाज़ जे लाइ मां जासूसी कंदो आहियां। त पोइ तुंहिंजी नौकिरी पकी। जल्द वञ किथे ॻाल्हियूं न थी वञनि। वञ भॼ। मंसूर खान जे हिते अचण खां पोइ इहा उमेद जागी आहे त सोडल ऐं अदा आलम खे आज़ादु कराइण में मुराद ज़रूरु कामयाबु वेंदो। मुराद पूरी कोशिश कंदो, नाहक मुड़ुस न माराईंदो, पर अॻियां बि रहज़न आहिनि। हनीफा मूंखे पूरी पक आहे त मंसूर खान राज़न वारनि खे मञाए वठंदो, छो त उहो साफ़ नियत जो मालिक आहे। हू शाहनवाज़ खान जी न आहे जेको चोर खे चवंदो आहे त चोरी कर ऐं भाॻियनि खे चवंदो आहे त होशियारु थी वञो। कुझु ख़बर पई त मंसूर खान ऐं मुराद जे विच में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? मुराद खां मूं हाल वाल वठण जी कोशिशि कई, बसि उन एतिरो रुॻो चयो त भलाई थींदी। मां मंसूर खान जे मथां ज़ोर रखी छॾियो आहे। मुराद खे मंसूर खान जे मथां वॾो भरोसो आहे, तॾहिं त उमेद ॾेखारी अथई। मालिक साईं भलाई कंदो। असां नौजवाननि जा लाश घणा ई दफ़नाए चुका आहियूं, हाणे वधीक साह नाहे रही। अलाह ख़ैर कंदो काइम, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। ख़ुदा कंदो त ॿई ख़ैरनि सां घर अची वेंदा। मंसूर खान जे विच में अचण खां पोइ इहा उमेद जागी आहे ऐं मुराद बि पूरो दिलासो ॾिनो आहे। तमामु जल्द असांजा ॿई जवान वापसि अची वेंदा। बाबा साईं जो ख़ैर। अरे चरिया ही छा थो करी? मां को पीर मुर्शिद थोरी आहियां जो तूं मुंहिंजे पेरें थो पई। हाणे मिली न निकिरण जी कर। छॾियो हिन मिस्किन खे बीठो हुजे, हिन जे बीहण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? मंसूर खान, तव्हां वाइदो कयो त जॾहिं बि ईंदो त अदीअ खे वठी वेंदव। जेकॾहिं मूं तव्हांखे ज़बान ॾिनी आहे त मां हुन तां करंदुसि बि कोन। त पोइ कहिड़ा शर्त खणी आहे? ऐं छोकिरी खे छॾण लाइ कहिड़े शर्तनि जी दीवार लॻाइणु चाहे थो? के बि शर्त न आहिनि राज़न। छोकिरी बिना शर्तनि जे वापसि कई वई। कॾहिं वापसि कंदो? असांखे उहो ॾींहुं ॿुधायो। छोकिरी वापसि करण खां पहिरियां मां हिकु चकर सोडल सां मिलणु चाहियां। मंसूर खान सोडल वारा असांजा दुश्मन आहे, उन्हनि सां तव्हांजो को बि सरोकार न आहे। ऐं मां नथो चाहियां त मुराद ऐं असांजी दुश्मनी जे विच में तव्हां अचो। बाक़ी रहियो छोकिरी वारो मसइलो, छोकिरी निकिती आहे तव्हांजे करे। असां तव्हां सां ॻाल्हियूं बि तॾहिं कंदासीं जॾहिं बग़ैर शर्तनि जे छोकिरी तव्हां असांजे हवाले कंदव। उन खां पोइ तव्हां सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। अदा असांजो दुश्मन वॾो चालाक आहे। मूंखे नथो लॻे त मंसूर खान पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वेंदो ऐं चाचे ऐं सोट खे हू छॾे ॾींदा। अली खान, शायदि तूं मंसूर खान खे सुञाणी कोन थो। मंसूर खान वकालत जी डिग्री पास कयूं वेठो आहे। माण्हुनि खे मुतमिन करणु, पंहिंजो बनाइणु हुनखे चङी तरह अचे थो। सजण त ठहियो, पर दुश्मननि खे पंहिंजो बणाइणु उहो बि फन उहो ॼाणे थो। पोइ छा था सम्झो, मंसूर खान खे सौट छोकिरी जो ॾस ॾींदो? सोट खे मुतमिन करणु मंसूर खान जे खॿे हथ जो खेल आहे। बाक़ी रज़न ऐं सोट खे पाण में ठरी मिलण लाइ मंसूर खान खे रज़न वारनि जे मथां ज़ोर रखणो पवंदो। अदा हिन वक़्तु रज़न वारनि खे छोकिरी वापसि घुरिजे। हू इन ई करे सोट खे मंसूर खान सां मिलणु ॾींदा। मंसूर खान ॿार नाहे
जो राज़न वारनि खे चवंदो त छोकिरीअ जी मूंखे ख़बर कोन्हे, उहा सोडल जी क़ैद में आहे। ईअं चवण सां राज़न वारा अञा वधीक सोट ते टार्चर कंदा। शाम ताईं ख़बर पइजी वेंदी अदा। अदा त पोइ अॼु ई हली मंसूर ख़ान सां मिली ऐं हुनखे हाल अहवाल ॾियणो घुरिजे। हाणे मंसूर ख़ान खे जॾहिं बि ज़रूरत पवंदी न, पाण अची असां सां हाल अहवाल कंदो। ओॾे हलण जी का बि ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं मां चवां त सोडल में मुंहिंजो ज़ाती कमु आहे ऐं इन मसइले सां को बि सरोकार न आहे हुनजो, त पोइ छा तव्हां मूंखे सां मिलण न ॾींदो? मंसूर खान, मां ॿार न आहियां जो तूं मूंखे बेवकूफ़ बणाईंदे। असुल में हक़ीक़त इहा आहे त मुराद जे राज़बे खां सवाइ सोडल जो राज़बो तव्हां चाहियो था छोकिरी खे वापसि कराइण में। जेकॾहिं छोकिरी सभिनी जे रास्ते सां वापसि अचे, इहो बहितर आहे या इख़्तिलाफ़नि जा अंबार खड़ा करे पोइ छोकिरी खे वठी अचां, उहो बहितर आहे। जेकॾहिं हुनजी वापसी खां पोइ के ॿिया मसइला खड़ा थी पवनि त पोइ हाणे तव्हां ई ॿुधायो त तव्हां छा था चाहियो। सोडल, जेकॾहिं मंसूर खान सोडल सां मिलणु चाहे थो त हिन में कहिड़ो हर्ज़ु आहे? ॻाल्हि इहा न आहे त मां सोडल ऐं मंसूर खान जे मिलण में नाराज़ आहियां। असुल में मंसूर खान असुल हक़ीक़त खे लिकाए पियो, मां तॾहिं इहो मसइलो छेड़ियो। राज़न, मुंहिंजी त इहा ई भरपूर कोशिशि हूंदी त तव्हां ॿई धुरियूं हिकु थी वञो। मंसूर खान, इहे बाद जूं ॻाल्हियूं आहिनि। पहिरियां तव्हां छोकिरी वारो मसइलो हल कयो। अचो मंसूर खान, त तव्हांखे हली सोडल सां मिलायां। हिते ई केत आहे। मूंखे त ईअं लॻंदो आहे ॼण असांजी ज़िंदगी बेमाना बेमक़सद आहे। छो बेमाना पंहिंजी ज़िंदगी आहे? असां आज़ाद आहियूं ऐं असां ख़ुशि आहियूं। असांखे केरु रोकण टोकण वारो न आहे। वज़ीरा, इहा असांजी ज़िंदगी न आहे जो असां सॼो ॾींहुं घर में गुज़ारूं ऐं पाण में विढ़ूं, हिन हुन जी गिला कयूं। तूं मूंखे इहो ॿुधा त तूं ज़िंदगी खे छा सम्झंदी? वज़ीरा, ज़िंदगी उहा आहे जंहिंमें कुझु ख़ुशियूं हुजनि, कुझु ग़म, कुझु दर्द, खेर घुर, दुखनि ऐं सूरनि खां मौला साईं उन्हनि खां बचाए पाण खे। जेकॾहिं ज़िंदगी में दुख न हुजनि त तोखे ख़ुशी जी माना सम्झ में ई न अचे हा। हीअ ख़ुशी असांखे ख़ुशी न लॻे हा जेकॾहिं दुख न हुजनि हा। जेकॾहिं मौत जो वजूद न हुजे हा त रिश्तनि जो क़दुरु ख़तमु थी वञे हा। पर जॾहिं पंहिंजनि जे विछड़ण जो माण्हू दर्द महसूसु कंदो आहे, पोइ रिश्तनि जो क़दुरु पवंदो आहे। मूंखे ख़बर नथी पवे त तूं अॼु इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करे। बाक़ी ॿुधो आहे त माण्हू जी मौत वेझो ईंदो आहे पोइ इहे ॻाल्हियूं कंदो आहे। जेकॾहिं ज़िंदगी जे मथां मौत जो बार न हुजे हा न त तोखे ज़िंदगी बि बेमाना लॻे हा। पर इहा मौत ई आहे जंहिं असांखे ज़िंदगी जी क़ीमत सम्झाई आहे। मंसूर खान, तव्हांजो हिते अचण खे ताजुब खां घटि न आहे। जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त हीउ सभु तव्हांजे रत जा प्यासा आहे, पोइ बि तव्हां हिननि जी कावड़ ख़तमु करण में कीअं कामयाबु थी वियो? सोडल, अॻियां जी कावड़ ख़तमु करण खां पहिरियां पंहिंजी कावड़ ते माण्हू काबू पाए वठे। अॻियां खां ॾोह क़बूल कराइण खां पहिरियां माण्हू सभिनी पंहिंजी ग़लतियुनि जो एतिराफ़ करे, पोइ त को सबब ई नथो बणिजे तकरार जो। जेकॾहिं मां कंहिं ज़िद ते हूंदुसि त अॻियों ज़िद तां कीअं लहंदो? इहे ई चंद ॻाल्हियूं आहिनि जेके असांजी क़ौम अञा ताईं सम्झी न आहे सघी। इहे चंद किरोध आहिनि जेके असांखे दुश्मनी तरफ़ उछलाइनि पिया। जेकॾहिं तूं कंहिंसां इख़्तिलाफ़ ख़तमु करणु चाहीं थो न त सभ खां पहिरियां तोखे पंहिंजी अना ख़तमु करणी हूंदी। कंहिंजे साम्हूं बि झुकण सां माण्हू तोखे बुरो कोन सम्झंदा, बल्कि हर हिकु माण्हू तोखे साबरीन चवंदो। ऐं कंहिंजे अॻियां झुकण सां इज़त घटि कॾहिं न आहे थींदी। हर मसइले जो हल आहिनि दुनिया में, बसि रुगो माण्हू पंहिंजो पाण खे पढ़ी वठे। पर असां पंहिंजे अंदरि में न आहियूं ॾिसंदा, पर ॿियनि जा नुक्स तलाश कंदा आहियूं, जेको दुश्मनी जो कारण बणिबो आहे। सोप सीरियल डोला
हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।